अरे बाबा अलाए छो मुंहिंजी दिल थी चवे त हिकु ॾींहुं अहिड़ो तूफ़ान ईंदो जो गुलाम अली जी गुलामी जूं ज़ंजीरूं टुटी टुकड़ा टुकड़ा थी वेंदियूं बाबा। हम तुमको चुका लेंगे, हम तुमको चुका लेंगे पलकों की छाँव में, आने को करो वादा कब आओगे। मुंशी, ओ मुंशी। जी जी बोता जी जी मां सद को वञा घोर वञा पर वेंदो सां कोन बोता मां आहियां मुंशी महर जिते ततला सॼो तर थोरो भोरींदो आहियां बहितर अब भंगोर खे बात पाणे लॻी वेंदी न। हाणे हुकुम कर। तोखे ख़बर आहे त अॼु मौसम छा थी बोता साईं मौसम चए थी तो तोबा कयो ज़ारी कयो कोई की सकियो पर अगले जान में ॾाढी ज़ुल्म थे जुल्म थी तो वे कार कट जो वडेरो कार कट जो पास बंद कर। तव्हां शुरू कयो मुंहिंजो मतिलबु आहे त हुकुम कयो तव्हां बोतार सिंह मां आहियां मुंशी महर जंहिंसे त सॼो ततला तर थोरो भोरींदो आहे भितर भंगोर खे पाए त पाणे लॻी वञे न बोतार सिंह माल सभा तयारु लॻो पिया। न मुंशी तयार माल कोन तो खपे। तयार माल न तो खपे हाँ न मुंशी माल ॻोल्हण जी ज़रूरत नाहे माल तो लॻल आहे बि ॾाढो ख़ूबसूरत। कहिड़ा आहे पुतार इहो थोरो अख जो इशारो त कयो। गोरी गोरी पेटे सुरेश गोरी मथे सुरेश गोरी लिंग जो सुरेश गोरी कुतन मार गोरी कहिड़ी गोरी पुतार उहा गोरी न मुंशी उहा गोरी जेका गुलण जे पुट खे असां खां बचाए ऐं असांखे मारे छॾियो। हाँ हे चोरी गोरी ठीकु आहे पत्थर ते लीका इहा छोरी या बीका ही ॾाढी अटो ख़राब वॾा कुझु सदरो कुझु ख़्यालु करे पंहिंजे ज़िले वारनि जो ॻोठ वारनि जो है रे भोतार तुंहिंजी चूंड खे सलाम आहे बाबा सलाम आहे। मां आहियां मुंशी महर जिते ततल हूंदो आहे सॼो तर थोरो न भोरींदो आहे बहितर अब भंगोर खे पाए त पाणे लॻी वेंदी आहे। अच्छा तू साण सम पो गोरी तू खट ॾिसे पई न हुन ते मुंहिंजे बाबा जो लाश पियल हो इहो सुवाल मूंखे सुकून सां सुम्हण कोन ॾींदो गोरी। तेरा मतलब ये है कि चाचा गुलन ने खुदकुशी कर रखी थी न थोरी देर पहिरियां हू मूंसां ज़िंदगी जूं ॻाल्हियूं करण वारो कीअं तो मौत खे गले लाहे सघे। हौसला कर जवेद गोरी मां कीअं हौसलो छॾे थो सघां अञा त मूंखे बाबा जे कातलनि जी छा रग तो पहुचणो आहे। गोरी तोखे हाणे देर खणी थी वई आहे चाचा तुंहिंजे इंतज़ार में हूंदो तूं घर वञ। अच्छा अपना ख्याल रखे। चाचा के याद करे तो आधा खाब ॾिठे पे चाचा जी याद त दिल मां कॾहिं निकिती बि न आहे मुंहिंजा दोस्त पर अॼु ईअं थो लॻे त मुंहिंजो चाचा ऐं मुंहिंजी सौट अॼु थो कंहिं मुसीबत में आहिनि। अशमत खान संभार पंहिंजी सुखड़ी रात ऐं ॾींहं जो तुंहिंजूं निंद्रा फिटिलियूं संभार पंहिंजी सुखड़ी।
तुझे हुस्न मुखे दीवानो करे छड़ियो। जंहिं ॾींहुं तूं ॻोल्हण जे छोरे जावेद खे मूंखां छॾायो, उन वक़्त खां मुंहिंजी त निंड ई फिटी वई हुई। हा मुंहिंजा जानी, हा अॼु मुंहिंजे सीने सां जबर घोर वञो चोरी खे पकड़े अचो, हलो। खबर न थी पाए छोरी केड़े रस्ते सां निकिरी वई। उतारा आए अञा पोइते ते न निकिती आहे अञा। लगे तो छोरी कच्चे वारे रस्ते सां वई। जे कच्चे तरफ वई त जिंदा वापस कोन ईंदी। जा कंहिं बलाइन जा थींदी, जा कंहिं धाड़ेरनि जा थींदी, जेके सालनि जा सरिया पिया हूंदा। अच्छा तो पोइ भला हलो। हलो साईं बोदार साईं, हलो हलो बोदार साईं। मुझो प्यार तो सा
मुस्कान, मां ग़रीब आहियां ऐं तूं अमीर आहीं। इहो पंहिंजो जोड़ कीअं थो हली सघे? सलीम, प्यार न अमीर ऐं ग़रीब खे नाहे ॾिसंदो, उहो त कंहिंसां बि थी वेंदो आहे। छा तुंहिंजो बाबा मूंसां राज़ी थी वेंदो ऐं उहो ईअं न चवे त असां अमीर आहियूं ऐं तूं ग़रीब आहीं? छा ग़रीब इंसान नाहिनि हूंदा ऐं उन्हनि जे सीने में दिलि न हूंदी आहे? मुस्कान, इहा त तुंहिंजी सोच आहे। ॿुधो आहे त तुंहिंजो पीउ हशमत ख़ान ॾाढो ज़ालिम आहे। ज़ालिम उहो आहे, मां न। मूंखां मुंहिंजो प्यार केर बि जुदा नथो करे सघे। वाकई आई लव यू, आई लव यू, आई लव यू, आई लव यू। लॻे थो ही त चरियो थी वियो आहे। सॼो ख़्वाब ई विञाए छॾी। झट त न उथारे हा, कहिड़ो त मां हसीन ख़्वाब ॾिसी रहियो हुउसि। उहो कहिड़ो ख़्वाब ॾिसी रहे ॾींहं जो? छा त मंज़र हुयो। रियासत जे राजा हशमत ख़ान जी धीअ सां प्यार करे रहियो हुउसि ऐं हू मूंसां शादी करण लाइ राज़ी थी वई। निभागा अहिड़ा ख़्वाब न ॾिठा कर। ॾींहं जो हशमत ख़ान जनब टीप ॾेवारे छॾियो। सूबेदार साहब, मुंहिंजी हिकिड़ी धीउ ऐं हिकिड़ो ई भाटियो आहे। भाटियो धीउ जी इज़त बचाईंदे मुजरिम बणिजी वियो ऐं धीउ खे अगवा कयो वियो आहे। ईअं बि त थी सघे थो पोड़ा, जीअं तुंहिंजो पुटु हिकु मुजरिम थी वियो आहे तीअं तुंहिंजी धीउ कंहिं ॿिए सां भॼी वई हुजे। कानून जे मुंहं में अहिड़ी गंदी ज़बान सुठी नथी लॻे सूबेदार साहब। छोरा, तोखे कानून सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे छा? कानून खे बि धीअ जे पीउ सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे। हिकु पोड़े पीउ जी जवान धीउ अगवा थी वई आहे। तव्हां हुनखे ॻोल्हण बजाए हुनजे ज़ख़्मनि ते लूण था बुरकियो। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे सूबेदार साहब। हाणे गोरी खे मां पाण ॻोल्हे लाथुसि। अहिड़ा बदतमीज़ माण्हू पुलिस ऐं कानून खे बदनाम कंदा आहिनि। ॿुध पोड़ा, असां खां जेको बि थी सघियो सो कंदासीं। ऐं हा, उन खां पोइ मुल्ज़िमनि छोकिरी खे मारे जेकर फिटो करे छॾियो त पोइ कुझु वक़्तु लॻी वेंदो। लिहाज़ा सबर खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। हाणे मां कंहिं दर वञी दाह ॾियां? हाणे हिकु ई माण्हू आहे जेको मुंहिंजी मदद करे सघे थो, उहो आहे गोराम। गुलाम अली, राति मां हिकु ख़ूबसूरत ख्वाब ॾिठो आहे। अच्छा, भला कहिड़ो ख्वाब ॾिठो? तूं वॾेरनि जी नौकरी छॾे ॾिनी आहे ऐं पाण ॻोठ छॾे शहर हलिया विया आहियूं। पोइ मां ॾिठमि तूं मूंखे सुहिणा सुहिणा कपिड़ा वठी ॾिना आहिनि। अच्छा, पोइ? पोइ मां ॾिठमि त तूं बि शहरी बाबू बणिजी वियो आहीं ऐं पोइ मुंहिंजी अखि खुली वई। चरी, कॾहिं ख्वाब सचा थिया आहिनि? तूं सही थो चई गुलाम अली, ख्वाब कॾहिं बि सच न थींदो। मूंखे त ईअं थो लॻे त ॼण मुंहिंजे ख्वाबनि जी ताबीर थियण खां पहिरीं मुंहिंजो साह निकिरी वेंदो। मुंहिंजी ज़िंदगी जे हिन गुगांदारी रात में तूं ई त रोशनी जी हिकु किरण आहीं। सबर कर जमाल, तूं ॿुधाए त मां तुंहिंजे लाइ छा थो करे सघां? गोराम खान, तूं वॾेरनि जो भेणियो आहीं, तूं उन्हनि खे मनाए सघे थो। मुंहिंजी धीउ खे ॻोल्हण जो को रस्तो कढनि। इन्हनि खां कुझु कोन वणंदो जमाल। उन्हनि खां कुझु घुरण हीअं सम्झ त बबुरनि खां ॿिए घुरण जो बराबरि आहे। मां उन्हनि जो भेणियो ज़रूरु आहियां, पर उन्हनि जे अॻियां मुंहिंजी हैसियत हिकु नौकर खां बि बदतर आहे। जॾहिं खां मुंहिंजी ज़ाल बख़्तावर फौत थी वई आहे त उन्हनि मुंहिंजे घर लियो बि न आहे वरितो ऐं कॾहिं बि मां उन्हनि जे बंगले ते वेंदो आहियां त हू मूंखे ज़रूरतमंद ऐं पेनू फ़क़ीर सम्झी मुंहुं ई मोड़े था वञनि। मां नथो सम्झां जमाल त मूं मिसकिन जी ज़बान खां निकितल फ़रियाद उन्हनि जे दिलि जे दरवाज़े जी का दरी खोले सघे। जंहिं दरवाज़े ते ग़रीब ऐं मज़लूम जो दाद न थिए बाबा, उन दरवाज़े ते भणी ऐं ढोरा करे छॾिबो आहे। इहो छा थो चईं पुट? तूं मूंखे पढ़ाइण लाइ परे मोकिले सघीं थो, पर मां तुंहिंजा ॾुख नथो सम्झी सघां। हिन ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जी ज़ुल्म जी मूंखे सभु ख़बर आहे। तूं चुप कर पुट, चुप कर। कीअं चुप कयां बाबा? मूंखे 4 ॾींहं थिया आहिनि ॻोठ आयो आहियां ऐं मां हिकु बि माण्हू हिते
कुछ नथो ॾिसां, हर पासे ज़ुल्म ऐं ज़ुल्म थो नज़र अचे। बाबा, मां पंहिंजी माउ जो मामनि खां कॾहिं हिसाब न आहे घुरियो। मज़लूम माण्हूअ जे सीने में रखियल पत्थर जी वजह ज़रूर पुछंदुसि। बाबा, मुंशी ड्राइवर के चओ त हिन बुलबुल खे घर पहुचाए अचे। जी भोतार, अच्छी ॾाढी अटो ख़राब। तूं मुंहिंजे कमरे में कंहिंजी इजाज़त खां आयो आहीं ऐं छो आयो आहीं? मां त हिते हिकु मज़लूम पीउ जी दां तव्हांजे कननि ताईं पहुचाइण आयो हुयुसि, पर मामा हिते अची ख़बर मूंखे पई त मां ग़लति दरवाज़े ते आयो आहियां। वाह वाह मामा साईं वाह, हिन रियासत में ग़रीब ऐं मिसकीननि जी नियाणियुनि जूं इज़तूं लुटियूं थियूं वञनि ऐं हिते अवां पाण कंहिंजी इज़त सां खेॾी रहिया आहियो। बकवास बंदि कर, निकिरी वञे तो। मुंशी, ये गुलाम खे सर कर। मूंखे बि सॾु करण जी ज़रूरत न आहे मामा, मां पाण ई वञा थो। पर यादि रख मामा, जॾहिं इज़तनि जा रखवाला पाण इज़तनि जा लुटेरा बणिजी वञनि त पोइ उन्हनि खे ख़ुदा जे कार खां कोई नथो बचाए सघे। मुंशी, यो गुलाम काॾे मरी वियो आहे? भोतार साईं, अॼु गुलाम पंहिंजे बंगले ते आयो ई न आहे। अचे यो गुलाम, अचे त जिनी खे मां ॿुधायां थो। जेकॾहिं कुत्तो मालिक जे दर जी चौंट छॾे वञे त ॿाहिरियां बिल्ला जी ईअं ई म्याऊं म्याऊं कंदा। मां चवां थी ना त मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे। अॼु मां तोसां हिकु हिकाणी करण आई आहियां। या मूंखे छॾ या पोइ वॾेरनि जी गुलामी छॾ। जेकर तूं मूंखे छॾे वञे नूरी तो खुसाए मां मरी वेंदो मैं। ओ तो तुंहिंजो मुक़दर बणी चुका है गुलाम। पर हिकु सुवाल जे जवाब ॾियण खां पोइ मुंहिंजे शक खे यकीन में बदिलण जे लाइ हिकु शाहिदी जी ज़रूरत आहे, उहा सिर्फ़ तुंहिंजी आहे। बस मूंखे गुलाम, मुंहिंजे पीउ जो कातिल केरु आहे? मूंखे त एतिरी ख़बर आहे, तुंहिंजे पीउ ख़ुदकशी कई। तूं बकवास तो करीं। मुंहिंजे पीउ जे क़त्ल में ऐं गोरी जे अगवा में हिकु ई हथु आहे ऐं मूंखे पक आहे त तूं उन हथ खे चङी तरह ॼाणी थो। न जावेद, मूंखे का बि ख़बर न आहे। मूंखे ख़बर आहे त तूं मूंखे ॿुधाइण खां इन करे डिॼी थो त तुंहिंजा वॾेरा तोखे ज़िंदा कोन छॾींदा, त पोइ कूड़ ॻाल्हाए तूं मुंहिंजे हथां बि ज़िंदा कोन बचंदे। तूं वञ नूरी। न, मां न वेंदसि। मां चवां थो वञ। हिन मुंहिंजे अकाउंट ते शक कयो आहे, हाणे हिन जो मौत मूं ते वाजिब आहे। मां चवां थो तूं वञ। बेगुनाह हिक ॿिए जो रत वहायो। जॾहिं हुन चयो न त हुनखे ख़बर नाहे
वो छो हुन जी जान जो दुश्मन तो थी। हेॾिस मुंहिंजा भाउ, मां हथ थी ॿधां, बेगुनाह हुन जो रतु न वहाए। मुंहिंजो गुलाम अली कुछ भी करे सके थो, पर कूड़ नथो ॻाल्हाए सके। हुन चयो हुनखे ख़बर न आहे त हुनखे ख़बर न आहे। जेकॾहिं तव्हां बि हिक ॿिए जो रतु वाहींदो त तव्हां में ज़ालिमनि में कहिड़ो फ़र्क़ु बचंदो? हा चयो थी, अॼु मां तोजे करे छॾी वञांसि थो, पर समझाइसि इन वॾेरनि जी ग़ुलामी को हथ कजे। जे करे वो छोरो मुझे कमरे ताईं अची पहुतो। मां हुनखे कबर ताईं पहुचाए तो बोता साईं। नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते माण्हू मारणु शुरू कयासीं त वॾियूं ॻाल्हियूं लिकाइण मुश्किल थी पवंदो। अफ़सोस इहो आहे त गुलाम जे छोरे मुंहिंजो उहो रूप ॾिसी वरितो जेको हुनखे न ॾिसणु खपे। सही था चओ भोतार साईं। छो त मुंहिंजो नालो आहे मुंशी मेहर। मूंखे सॼो ततल हूंदो आहे तर, थोरो बोलींदो आहे न भई तर, त भंबोर खे पाए पाणी लॻी वेंदी आहे। मुंशी, गुलाम जी ग़लतीअ मां तो बि सबक सिखी चल। बाबा, मां मामन जो उहो रूप ॾिठो आहे जंहिंखां पोइ मामन खे मामो ई छॾणु मूंखे नफ़रत थी अचे। मामा समझंदो हुयुसि, पर न, मामा ज़ालिम आहिनि ऐं हाणे ख़बर पई आहे त उहे बेहया, बेशरम ऐं बेग़ैरत बि आहिनि। तूं ईअं न चओ, हू आख़िर तुंहिंजा मामा आहिनि। बेग़ैरत खे बेग़ैरत न चवां त ॿियो छा चवां बाबा? तूं सिर्फ़ु एतिरो सोच त तूं हिकु मिसकीन जो पुटु आहीं ऐं हू हिकु वॾा बादशाह आहिनि पुटु। बाबा, जॾहिं ग़रीब जी गैरत जो सुवाल हुजे न, अहिड़नि बादशाहनि जा तख़्त तबाह करे छॾजनि बाबा। हू अॻे ई बहाना था ॻोल्हनि त जीअं तुंहिंजी ऐं मुस्कान पुट जी मंगणी टुटे। बाबा, इहा मंगणी त मुंहिंजे मरण खां पोइ टुटी सघे थी, जेका 20 साल अॻु मुंहिंजी माउ कराई हुई। मुंहिंजी बि ख़्वाहिशी आहे त मुस्कान मुंहिंजी नुंहुं थिए, पर शायदि इन रिश्ते में मुस्कान ई ख़ुशि न आहे पुटु। बाबा, मुंहिंजो वाइदो आहे त तुंहिंजी इहा ख़्वाहिश ज़रूरु पूरी थिए ऐं उन बेलगाम घोड़ीअ खे ई लगाम में मां पाण विझंदुसि बाबा। छोकिरे गवा थी बेडी ते लाश पे अॼु ताईं का दाद न थियो आहे। त पोइ पुलिस ॾे वञ न, मूंखे छो थो चवे? साईं, इन खे त रोइण जी असुल आदत पहुची वई आहे। अॻे भोतार वॾे इन खे पूरा 50,000 रुपया कफन दफन ऐं ख़ैरात लाइ अञा बि पिनण आयो आहे। मां चवां साईं, मुंशी मेहर मूं ते सॼो ततल हूंदो आहे तर, थोरो भोरींदो आहे भीतर न, असुल भंबोर खे पाए पाणी लॻी वेंदी आहे। मुंशी, इनखे 50,000 दे। बाक़ी पैसा न, इंसाफ़ खपे। त पोइ मुंहिंजो इंसाफ़ हे अथई। तुंहिंजी जुरत, तूं मुंहिंजो हथ रोकियो? जुरियत कंहिंजे पीउ जी जागीर नाहे,
जे हिक तूं बेवस ऐं लाचारनि ते हथ खणी सघे थी त पोइ मां हथ वढण जी जुरियत रखी सघां थो। तोखे हिन बदतमीज़ी जी ज़रूर सज़ा मिलंदी। तोखे मां ज़िंदा न छॾींदसि। न न न न इहा ग़लती कॾहिं न कजांइ। मत शादी खां पहिरियां बेवाह थी वञे। मां तुंहिंजो थियण वारो मिजाजी ख़ुदा आहियां। शट अप। इहा ॻाल्हि तोखे महांगी ज़रूर पवंदी। घर वञी पंहिंजे गुरूर जे आईने में मिटी सां मिटी थियण वारी शिकिल इहा ज़रूर ॾिसजांइ। वॾेरी शायदि तोखे पंहिंजी असलियत जी ख़बर पवे। ज़ालिम सॼी इज़त ख़राब करे छॾी। शट अप। हल हाणे। मुस्कान धीअ, ही सभु कुझु छा आहे ऐं तूं परेशान छो आहीं? इहो सॼो कमु हिन बदतमीज़ जो आहे जेको तुंहिंजी भेण जो पुटु आहे। खुटार वञा अब जेकॾहिं न मुंहिंजी मेर न हुजे हा न त बसि साईं जो कमु सफ़ाई गुल्लू थी वञे या गुल्लू। बाबा हुन मुठीअ जे साम्हूं मुंहिंजी बाह पकड़े मूंसां बदतमीज़ी कई आहे ऐं इहा बि बकवास कई त हू मुंहिंजो थियण वारो मिजाजी ख़ुदा आहे। खुटार साईं मुंहिंजी सलाह वठे न अने लोफड़े खे ईअं गोली हणी मारे छॾियो छो त मुंहिंजो नालो आहे मुंशी मियार। जंहिं ततर हूंदो आहे सॼो तर थोरो भोरींदो आहे बेतर बपोर खे ॿार त तोड़े लॻी वेंदी आहे। अदा वॾा मुंशी सही पियो चए। जेकॾहिं हिनखे बचपन में ई मारे छॾियो आहे त अॼु इहे ॾींहं न ॾिसणा पवंदा। हाणे हिनजी हयातीअ जा ॾींहं पूरा आहिनि पर बगाजूं इन भेणीअ सां ॻाल्हायां कोई पद वक़्त जो बंदोबस्त बि करे वठंदुसि। तव्हां मुंहिंजे घर मूंखे यादि आहे त मुंहिंजा साला मुंहिंजे घर आख़िरी दफ़ो उन ॾींहुं आया हुया जॾहिं मूंखां मुंहिंजी बख़्तावर हमेशह जे लाइ विछड़ी वई हुई। उन खां पोइ हिन घर में कई ईदूं आयूं, दुख बि आया सुख बि आया, नादर जा मामा न आया। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। वेहो तव्हां। घणो ख़ुशि न थी गोराम, असां हिते तोसां मिलण लाइ न पर इहो ॿुधाइण आया आहियूं त तुंहिंजो छोरो हाणे औकात खां घणो वधी वियो आहे। चए छॾ पंहिंजे पुट खे त मुंहिंजी धीअ मुस्कान जे पाछे खां बि परे रहे। दादा मुस्कान त मुंहिंजे पुट जी मंग आहे। नाहे मंग मुस्कान नादर जी नाहे। तव्हां सां त रिश्ता उन ॾींहुं ख़तम थी विया जंहिं ॾींहुं असांजी भेण मरी वई। हाणे इहो मंग वारो रिश्तो उन ॾींहुं ख़तम थी वियो। मामा नाहे खणबी मामा। तव्हां रुगो इहो ॿुधायो त बाबा शादी जी तारीख़ कॾहिं वठण अचे तव्हां ॾे? अॻिते को लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ छोरा, न त दिल थी चए त तुंहिंजी ज़बान ईअं छिके वठां पर छा कयां? मरहूम भेण जी क़बर थी आहे तुंहिंजे। भेण जी क़बर जो ख़्यालु 20 सालनि खां पोइ आयो अथव। तूं चुप कर पुट। मां आहियां न हिननि सां ॻाल्हायां थो। वञो वञी तयारी कयो। 8 ॾींहंनि जे अंदरि मां तव्हां वटि जंज वठी ईंदुसि। गोराम तुंहिंजो छोरो गंद थो करे, सम्झा चली न के? तोखे त ख़बर आहे न त हशमत ख़ान जो हिकु इशारो हिनखे कफ़न ऐं क़बर बि नसीब थियण कोन ॾींदो। सम्झा चले? मूंखे ख़बर आहे तव्हांजे ॾाॾ जी, पर ही नादर तव्हांजे अॻियां झुकण वारो न आहे।
ही वॾा ज़ालिम आहिनि, हिननि सां दुश्मनी सुठी ॻाल्हि न आहे पुटु, सुठी ॻाल्हि न आहे। बाबा मूंखे कसम आहे तुंहिंजी इज़त जो, हिन नकुली इज़तदारनि जी इज़त मुंहिंजे पेरनि जी जुती ज़रूर थींदी। तूं परेशान न थी बाबा, जे फिरौन हूंदो आहे उते ख़ुदा मूसा खे ज़रूर मोकिलींदो आहे। केरु आहीं तूं ऐं हिते अचण जो तुंहिंजो कहिड़ो मक़सदु आहे? तोखे हिन बंगले में अचण जी जुर्रत कीअं थी? हिते जेकॾहिं मौत जा फ़रिश्ता ईंदा आहिनि पोइ बि असां खां इजाज़त वठी ईंदा आहिनि। ॿुधे नथो? घोड़ो आहीं छा? हिन बंगले जो मालिक हिन बंगले जा मालिक असां आहियूं, असां टे भाइर। वाकई हिन बंगले जा मालिक तव्हां आहियो, तव्हां पर सॼे जा न, अधु जा। अधु मुंहिंजो आहे, अली खान जो, जेको तव्हांजो भाउ आहे। पीउ ॾांहुं सॻो
ऐं मां ॾांहुं मात्रेलो। उन लाइ रस्तो रोकियो अथमि तोखे सम्झायां त अकेली ॿाहिरि न निकिरंदी। छो तूं केरु थींदो ई मूंखां पुछण वारो? मां तुंहिंजो मङेंदो आहियां ऐं तूं इहो ख़्यालु पंहिंजी दिलि मां कढी छॾ। ग़लतीअ ते न पछताए। तव्हांजे घर टोड़े आया आहिनि। तुंहिंजे बाबा वारनि जी बादशाही हिन रियासत ते आहे, मुंहिंजी दिलि ते न। रिश्ता आसमान ते जुड़ा आहिनि त पोइ तुंहिंजे पीउ खे कहिड़ो टोड़ण जो? आसमान वारे खे चयो त तुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हे वठो। आसमान वारे ई त तोसां लिखियो आहे। ॿुधाए त ज़मीन जा खाता किथे आहिनि? ॿुधाए। अंदर प्यारी अलमारी में। वञ खणी आ।